मां कुछ भी ॿुधण नथी चाहियां। मुंहिंजो फ़ैसिलो आख़िरी ऐं अटल आहे। सालार 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 जेको कुझु करे रहियो आहे पंहिंजी मर्ज़ी सां पियो करे। मूं हुनखे कुझु न आहे चयो। मां हुन दोज़ख में हिकु सेकेंड बि नथी रही सघां। ऐं मां तव्हांखे कॾहिं बि पंहिंजे मुड़ुस जे रूप में क़बूल ई कोन कयो। ऐं मूंखे तलाक खपे। धूड़ वञी पाए तूं। मेरू कैसा पई ॻाल्हाए? छा थियो आहे मेरू? तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा? कैसा थी ॻाल्हाए? न का ॻाल्हि ई कोन्हे। मुड़ुस फोन कई अथई छा? तोखे वापसि अचण लाइ पियो चवे? न हू चवे पियो त सालार असां सां बदतमीज़ी करे वियो आहे ऐं हू मूंखे तलाक ॾियणु थो चाहे, पर मूंखे तलाक ई खपे। अलाह कंदो त ईअं ई थींदो। तोखे तलाक ज़रूर मिलंदी त जीअं तोखे ज़हर ॾियण में फ़ाइदो थींदो, न त ख़र्च ई अजायो। हलो रे सवदा, तुझा नसीब आहिनि जॾा। झलियो मैं झल न वतई नेठ कयई फॾा। वक़्तु गुज़री वियो, मोहलतूं गुज़री वयूं, तूं पैसनि जो बंदोबस्तु न करे सघे। हराम जो चस्को लॻी वियो आहे तुंहिंजे चपनि खे। पर मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। हराम जी मिल्कियत न आहे मूं वटि जो मां तो जन ते लुटाईंदो वठां। रे सालार खान, ही त हिकिड़ो सौदो हो जेको न थी सघियो। तो पैसा न ॾिना, असां भला FIR कटियूं। सुडल मूंखे तो मां इहा उमेद कोन हुई। मूं त सम्झो दोस्तीअ में तूं सिर बि ॾेई छॾींदे। दोस्ती? कहिड़ी दोस्ती? सालार खान, तूं उहो कहावत न ॿुधी आहे छा त फिफड़ न गोश्त, पुलिस वारो न दोस्त। सूबेदार केसनि जी असांखे परवाह कान्हे का। ऐं सालार खान, असां बि हरू भरू तव्हां जहिड़े अमीरनि में हथ कोन विझंदा आहियूं, पर पोइ बि इहा ख़बर आहे त तव्हां जहिड़नि अमीरनि मां ई खड़ तेल निकिरंदो। ग़रीब त वीचारा ग़रीब आहिनि, उन्हनि वटि त खाइण लाइ खाधो ई कोन्हे। उहे वीचारा असांखे छा ॾींदा? मूं मां पाणीअ जे हिकु गिलास जी उमेद बि न रखिया आहे। तूं मजबूर हूंदे सालार खान, तूं मजबूर हूंदे असांखे चोगो ॾियण जे लाइ। ऐं असां करीब रेड कंदासीं तुंहिंजे बंगले ते। त छापो त तुंहिंजे घर ते बि लॻी सघे थो। शाम ताईं जेकॾहिं पैसा न पहुता न त तूं लाकब में बि पइजी सघीं थी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।